बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां सलाउद्दीन नवां ॾिसी रहिया सिंधी थाट्स 23 क्लास है, यानी लेक्चर नंबर 23 है। इन वीडियो के अंदर असी बोर्ड मास जा फ्रैक्शन के अंदर एग्जाम्पल्स पढ़ंदासीं। जी तो असां गुज़िरियल वीडियो के अंदर बोर्ड मास ही पढ़ियोसीं, पर उहे होल नंबर्स हुआ। सम्झण के ख़ातिर असां होल नंबर्स खयासीं त जीअं असां ब्रैकेट्स के अंदर उन्हनि खे रखी करे हल करे सघूं। हिन वीडियो के अंदर तव्हां असां कुछ फ्रैक्शन जा हिसाब जेके असूल तहत हूंदा बोर्ड मास के हल कंदासीं ऐं वधीक असां शयुनि खे सम्झण जी कोशिश कंदासीं। सोचो त स्टार्ट कयूं था पंहिंजे क्लास के। तव्हां ॾिसो था त तव्हांजे साम्हूं वॾी ब्रैकेट, विची ब्रैकेट ऐं नंढी ब्रैकेट जेके असां स्मॉल करली एंड स्क्वायर ब्रैकेट या लार्ज ब्रैकेट चवंदा आहियूं, उहा मिलियल आहे। हिकिड़ो वॾो हिसाब मिलियल आहे। हाणे असां ॾिसंदासीं, असांखे ख़बर आहे त असां हिन सॼे हिसाब खे ॾिसी परेशान न थींदासीं। करिणो छा आहे त पहिरियों नंढी डिंगी छॾाइणी आहे। हाणे नंढी डिंगी जे अंदरि जेको बि दर्जो आहे बसि उनखे छॾायो। उन जे अंदरि दर्जो प्लस जो आहे, फ्रैक्शन आहे 3/8। मूं हिकिड़ो रफ जो पोर्शन ठाहियो आहे, हेॾे सिर्फ़ु असां आंसर पुट कंदासीं प्लस 2/4। इनखे तव्हां ट्रेडिशनली हल कयो, ट्रिक जे मदद सां हल कयो, सभ टू यू। त मां हिनखे ट्रिक जे मदद सां हल कंदुमि। हिन पासे खे 8 जे बराबरि कंदुमि। असां अॻ में ई सिखी आया आहियूं, बार बार रिपीट करण जी ज़रूरत कोन्हे का। इन करे असां हे दर्जो लाहे प्लस 2 4 2 चौंक 8। जॾहिं छेद हिकु जहिड़ा थी वेंदा आहिनि त असां छा कंदा आहियूं, छेद साॻियो रखी मथियां पाण में जोड़ कंदा आहियूं त थींदा 7/8। हाणे जेको 7/8 आहे इहो जवाबु कंहिंजो आहे? हिन ब्रैकेट जो जवाबु आहे। हिन ब्रैकेट जो जवाबु आहे त माना असां पोयों सॼो हिसाबु लाहे चऊं। मां जॾहिं हे माइनस ताईं पुराणो यानी पहिरियों दर्जो लाहे आयुमि, हीअ ब्रैकेट हल थी चुकी आहे। इन जो जवाबु आयो 7/8। नंढी ब्रैकेट ख़तमु, करली ब्रैकेट ॾींदासीं ऐं पोइ स्क्वायर ब्रैकेट। हाणे असांजो टारगेट हूंदो त उन खां पोइ ॿिए नंबर वारी ब्रैकेट खे छॾायूं, जेका हिते करली ब्रैकेट मिलियल आहे। करली ब्रैकेट जो दर्जो रफ़ ते खणी वेंदासीं। 9/8 माइनस 7/8। हिन जो जवाबु छा थींदो? असांखे अॻे ई लाइक में मिलियल आहे, माना असां 8 साॻा रखी मथियां पाण में कट कंदासीं। 9 मां 7 कट कंदासीं, असांखे मिलंदा 2। हे रिड्यूस थियनि था। तव्हांखे इहा हुजे त जॾहिं बि जिते को रिड्यूस थिए न ऐं हिननि हिसाबनि में तव्हां आयल हुजो, उन्हनि खे छॾाईंदा अचो, रिड्यूस कंदा अचो। सिंपलेस्ट फॉर्म खणो त जीअं तव्हांखे अॻिते आसानी थिए। तव्हां हिन खे रिड्यूस कयो, 1 × 4 × 8, 1/4 असांजो जवाबु आयो। जवाबु हिन ब्रैकेट जो आहे न, असां हिन सॼे खे बाक़ी लाहे ईंदासीं। हाणे असां 1/4 लाहींदासीं, जेको हिन जो जवाबु आहे, बाक़ी स्क्वायर ब्रैकेट ॾींदासीं। हाणे ॾिसूं था स्क्वायर ब्रैकेट बची आहे, पर उन जे अंदरि हिक खां वधीक निशानियूं आहिनि। असां बार बार इहा ॻाल्हि था कयूं त इन कंडीशन में असांखे पहिरियों डिवीजन हल करणी आहे, न कि मल्टीप्लिकेशन जा ॿिया हिसाब, छो त असां डी मास में आहियूं। ठीकु आहे न? त यानी असांखे पहिरियों डिवीजन हल करणी आहे। हाणे असां इन खे रफ़ ते खणी वेंदासीं। 2/16 हिन खे मल्टीप्लाई में कन्वर्ट कयो, 4/1। मतिलबु हिते ई असां हिन खे रेसिप्रोकल करे वियासीं। हीअं रिड्यूस कोन पियो थिए, हिन करे असां 1 चौंक चौंक 4 चौंक 16 2/4 जवाबु आयो। ऐं 2/4 खे ॿिए ॼणा सिंप्लीफाई कयो त 1 × 2 × 4 जवाबु ईंदो 1/2। हाणे जवाबु छा जो आहे? हिन जो, यानी हीअ असां ज़रब ताईं वरी लाहे ईंदासीं। 2/4 प्लस 6/5 मल्टीप्लाई 1/2। हीअ स्क्वायर ब्रैकेट। हाणे स्क्वायर ब्रैकेट जे अंदरि असांखे लास्ट दर्जो मिलियो आहे, उहो कहिड़ो आहे? जेको मल्टीप्लाई आहे। अचो 6/5 मल्टीप्लाई 1/2। रिड्यूस कयोसि, हीअं नथो थिए, हीअं थिए थो 1 × 2 3 × 6। जवाबु छा आयो? 3/5। 3/5 माना हीअ असांजी हल थी वई ब्रैकेट, यानी हे बाक़ी लाहे ईंदासीं प्लस 3/5। हाणे असांखे प्लस मिली आहे। प्लस खे असां छा कंदासीं? हिन जो छेद हिन सां ज़रब कयूं, हिन जो छेद हिन सां ज़रब कयूं। वरी बि मां चवंदोमांव त इहो बि तव्हां रफ़ ते कयो, यानी तव्हांजो जेको मेन हिसाबु आहे उहो साफ़ु हुजे। ॿ 5 10 5 चौंक 20 प्लस 3 चौंक 12 5 चौंक 20। छा जवाबु ईंदो? 22/20। ऐं हिन खे रिड्यूस कंदासीं त 11/10 जवाबु ईंदो असांखे। हिन जो जवाबु आयो जेको असां रफ़ ते हल करे आयासीं, उहो 11/10। ऐं मां तव्हांखे चयो आहे त रिड्यूस थिए त सिंपलेस्ट फॉर्म में रखो, अगरि इम्प्रॉपर अचे त उनखे कंपाउंड फ्रैक्शन में तब्दील कयो। यानी 11/10 इम्प्रॉपर आहे, इन करे असां हिकु सॼो 1/10 हिन जो जवाबु ईंदो जॾहिं हिनखे असां कंपाउंड में तब्दील कंदासीं। हाणे असां
हिन में इहे शयूं सिखियूंसीं त असांखे कॾहिं बि वॾे दर्जे ॾे न आहे ॾिसणो, सिर्फ़ु पंहिंजी पॉइंटुनि खे हल कंदे असां वापसि ईंदासीं। इनशाला सुठे नमूने ही हिसाब कवर करे वेंदासीं। असां हाणे हिनखे वधीक सम्झण जे लाइ, प्रैक्टिस जे लाइ हिकिड़ो नेक्स्ट एग्ज़ाम्पल बि खणूं था। असां नेक्स्ट एग्ज़ाम्पल खयो आहे जंहिंजे अंदरि बोर्ड मास इस्तेमालु थियल आहे ऐं हिन में बि हिकु बार ब्रैकेट इस्तेमालु थियल आहे, यानी मुल्तिफ़। हाणे असां सभ खां पहिरियां कहिड़ी शइ हल कंदासीं? बार ब्रैकेट वारी हल कंदासीं। छो त असां लिस्ट में ई पढ़ियोसीं त पहिरें नंबर ते बार ब्रैकेट असांखे ॾिनी वई हुई, इन जे करे असां पहिरियों बार ब्रैकेट छॾाईंदासीं। उन खां बाद में जेके असांजो जेको आहे ब्रैकेट्स मौजूदु आहिनि, यानी हिकु नंढी ब्रैकेट यानी स्मॉल ब्रैकेट मौजूदु आहे, पोइ असां हल कंदासीं। पर पहिरियों बार ब्रैकेट, ठीकु आहे। हाणे बार ब्रैकेट ख़तमु करण जो मतिलबु छा आहे? यानी तव्हां उन जे हेठि जेके शेल्टर में शयूं पयूं आहिनि, प्लस आहे माइनस आहे, जिन अंगनि सां उन्हनि खे हल कयो, उनजो जवाबु कढो, यानी बार ब्रैकेट तव्हांजी ख़तमु थी वेंदी। हाणे असां हिन प्लस खे ट्रिक जे मदद सां हल कयूं था। हिन जो छेद हिन पासे था ज़रब कयूं, हिन जो हिन पासे। 1 त्रिकां 3, 2 त्रिकां 6 प्लस 2 4, 2 त्रिकां 6। छा जवाबु ईंदो? 7/6। हाणे 7/6 हिन जो जवाबु आहे, यानी असां 3/4 प्लस 4/3 माइनस 7/6। ओ हिन ॿिनि जो जवाबु असां वरी प्लस 4/5 लाहींदासीं। हाणे असांखे स्मॉल ब्रैकेट जे अंदरि 3 फ्रैक्शन्स मिलिया आहिनि जेके प्लस माइनस में आहिनि। मूं तव्हांखे ऑलरेडी सम्झायो त प्लस माइनस हिकिड़ो अहिड़ो मतिलबु 2 निशानियूं आहिनि जेके गॾिजी हल थींदियूं आहिनि, ऐं असां बि हिननि खे गॾिजी हल कंदासीं। त सभ खां पहिरियां असांखे ख़बर आहे त जॾहिं गॾिजी हल कंदा आहियूं त असां टिनी जी एलसीएम कढंदा आहियूं। टिनी जी एलसीएम निकिरंदी 3। हाणे जॾहिं एलसीएम कढीसीं त असांखे ख़बर आहे त हिन अंग जी हिन ते टेबल पढ़ी टाइम्स मथे सां ज़रब कंदा आहियूं। हाणे जॾहिं टाइम्स कया आहिनि असां त छा कंदासीं? 10 चौंक 40, 7 पंजा 35, 6 चौंक 24। असां जॾहिं इहे सभु ज़रब करे लाथासीं ऐं विच ते उहे निशानियूं जेके असांखे विच ते मिला हुयूं, असां हाणे छा कंदासीं? हिन 35 खे 40 मां कट कंदासीं, जवाबु बचंदो असां वटि 5, ऐं 5 खे जोड़ कंदासीं 24 सां, अपान में 30। हीअ ब्रैकेट तव्हां हलाईंदव अञा। हाणे हिनखे जॾहिं जोड़ कंदव त तव्हांखे जवाबु ईंदो 29, 29/30। हाणे असां जॾहिं ही वापसि लाहे आयासीं ऐं हिन जॾहिं हिसाब खे हल करे असां जवाब ते पहुतासीं त असांखे मिलियो 29/30। हाणे असां छा कंदासीं? हिनखे फर्दर लिखूं था। असांखे ही प्लस जो हिसाब हेॾे रखियो आहे। हाणे असां हिनखे हल कंदासीं। हल कंदासीं त हिननि जी 4 ऐं 3 जी एलसीएम निकिरंदी 60। हाणे 4 जी टेबल 60 ते घणा दफ़ा वेंदी? 15 दफ़ा। ऐं 3 जी 60 ते टेबल घणा दफ़ा वेंदी? 2 दफ़ा। असां हिननि खे पाण में ज़रब कंदासीं, 3 खे 15 सां ज़रब कंदासीं, जवाबु ईंदो 45 प्लस। हाणे असां जॾहिं 29 खे 2 सां ज़रब कंदासीं त जवाबु ईंदो 58। हाणे हिन ॿिन्ही खे जोड़ कयो त 5 × 8 13, हिकु मथे 5 × 4 9, हिकु 10, 103 जवाबु ईंदो। अपान में 60 लाहे अचो। हाणे असां ॾिसूं था त हे वधीक रिड्यूस ई कोन पियो थिए ऐं असांखे मिलियो बि इम्प्रॉपर आहे। इन जे करे असां छा कंदासीं? हिनखे कंपाउंड में तब्दील कंदासीं, 103 खे 63 सां, 60 सां। हाणे 160 जो आहे, 60 वरी जॾहिं असां 60 खे 2 सां ज़रब कंदासीं, यानी 62, असांखे मिलंदो 120। असांखे हिते मिलियो आहे 103, यानी वधी थो वञे। इन करे असां हिकु दफ़ो 60 जी टेबल पढ़ंदासीं ऐं जॾहिं 103 मां 60 कट कंदासीं त असांखे मिलंदो 43। हाणे 60 जी टेबल 43 ते वधीक नथी वञे, इन करे असां हिकु सॼो पाशी मथां करे रखंदासीं 43 ऐं अपान में 60 साॻियो ई रखंदासीं। हे असांजो जवाबु आहे त हिकु सॼो 43/60। हाणे असां ॾिठोसीं त बार ब्रैकेट छॾाईसीं, पोइ स्मॉल ब्रैकेट छॾाईसीं ऐं स्मॉल ब्रैकेट जे अंदरि जॾहिं प्लस माइनस गॾु आई त असां गॾु हुनखे हल कयोसीं। तव्हां रफ़्ते करे हिन जो जवाबु रखंदो बि तव्हांजे मथां आहे, जिते ई कयो था ऐं हिसाब में वधीक डिस्टर्बेंस न थी थिए त तव्हां हिते बि करे हिन खे आख़िर में प्लस कंदो त हे तव्हांजो जवाबु आहे तव्हांजे साम्हूं। यानी हाणे शयूं रिपीट थींदियूं, मतिलबु जेके जेके असां पढ़ी आया आहियूं शयूं रिपीट थींदियूं, पर प्रैक्टिस जे लाइ असां 2 हिसाब कयासीं। हाणे असां बोर्ड मास जो 3 एग्ज़ाम्पल कंदासीं त जीअं असां हिनखे वधीक अञा आसानी सां सम्झी सघूं। हाणे असांखे 3 नंबर एग्ज़ाम्पल मिलियो आहे। 3 नंबर एग्ज़ाम्पल में असांखे बार ब्रैकेट, स्मॉल ब्रैकेट, करली ब्रैकेट ऐं स्क्वायर ब्रैकेट सभु आहिनि, पर ॾिसूं था त हिते असांखे कंपाउंड फ्रैक्शन में दर्जा मिलिया आहिनि। हिन हिसाब जो असूल इहो हूंदो आहे त तव्हां हल सॼे खे बाद में कयो, पहिरियों जिते जिते तव्हांखे कंपाउंड मिलियो आहे उनखे इम्प्रॉपर में तब्दील कयो। सो असां पहिरियों हिनखे इम्प्रॉपर में तब्दील कंदासीं। 1 चौंक 4, 4 ऐं 3 7, 7/4 डिवाइड।
हाणे असां हिनखे कंपाउंड में इम्प्रॉपर कंदासीं 8 9 72 72 में 5 मिलाईंदासीं असांखे मिलंदो 77/8। वापसि निशानी लाहे अचो ऐं ॾिसो किथे बि ॿियो असांखे कंपाउंड दर्जो न आहे, हिन जे करे असां बाक़ी सॼो दर्जो हिकु दफ़ो लाहे ईंदासीं। सो असां कंपाउंड में इम्प्रॉपर बि करे आयासीं, त हाणे असां सॼे दर्जे खे हिते रहणु ॾींदासीं। असां अची करे पहिरीं छा हल कंदासीं, बार ब्रेकेट। बार ब्रेकेट वारो दर्जो रफ़ ते खणी वञूं, 25/6 माइनस 7/2। असां हिन जा डेनोमिनेटर्स चेंज करे हिनखे जल्दीअ में हल करण जी कंदासीं। 6 हिन सां ज़रब कंदासीं, 2 हिन सां, ॿिए 25 50, ॿिए 6 12 माइनस हिते बि ईंदो 2 6 12। हाणे 95/12 साॻियो ई रखंदासीं। 50 मां 42 कट कंदासीं, असांखे मिलंदो 8। 8/12 अञा रिड्यूस थियनि था, 4 × 8 6 × 12 अञा रिड्यूस थियनि था, 2 × 4 3 × 6 2/3। हाणे असां हिनखे ईअं बि रिड्यूस करे सघूं था, 2 चौंक 8 3 चौंक 12 यानी 2/3। हे असांजो जवाबु आहे जेको बार ब्रेकेट जो मिलियो आहे। हिन दर्जे खे लिखूं था सॼो वापसि लाहे। हाणे सॼो दर्जो असां हेसि ताईं लाहे आयासीं। हिन ई जॻह ते जवाबु रखंदासीं 2/3। नंढी ब्रेकेट बंदि कंदासीं, पोइ विची, पोइ वॾी। हाणे साॻे ई तरीक़े सां हिनखे रफ़ ते वञी हल कंदासीं। 42/5 ज़रबिया 2/3। हीअं बि रिड्यूस नथो थिए, हीअं ॾिसंदासीं त रिड्यूस थिए थो। 42 सां 3 1 टका टका 1 टका टका हिकु हेॾे 4 टका 12 यानी हिन जी टेबल 3 जी टेबल 42 ते 14 दफ़ा वई। हीअं रिड्यूस कोन पियो थिए, इन करे कंदासीं 2 14 28 ऐं 1 5 5। अॻिते रिड्यूस नथो थिए, असांजो सम्झंदासीं त इहो असांखे जवाबु मिलियो आहे। अचो 7/4 वापसि सॼो दर्जो लाहे अचूं हेसि ताईं। हाणे असां हिन ब्रेकेट जो जवाबु कढी आयासीं 28/5। विची ॾिंगी बंदि कंदासीं, वरी स्क्वायर। हाणे असां हिन विची ॾिंगे खे रफ़ ते वञी हल कयूं त 2/5 प्लस 28/5। अॻे ई असांखे लाइक में मिलियो आहे, इन करे 5 साॻा रखी हिन ॿिन्ही खे जोड़ कंदासीं, जवाबु मिलंदो 30। छा हे रिड्यूस थियनि था? हा थियनि था। 1 5 5 6 5 30 6/1 जवाबु आयो असांखे। हाणे हिन सॼे दर्जे खे वापसि लाहियो। 7/4 डिवाइड 77/8। हीअ डिवाइड असां वापसि लाहींदासीं वरी। हिन जो जवाबु छा आयो? 6/1। स्क्वायर ब्रेकेट बंदि कयो। हाणे हीअ ब्रेकेट ख़तमु थी वई, छो त असां हिनखे हल करे हिन जो जवाबु कढियोसीं। हाणे आख़िरी ॾिंगी बची आहे असां वटि 77/8। हाणे डिवाइड खे मल्टीप्लाई में कन्वर्ट करे असां हिनखे रेसिप्रोकल कंदासीं। हाणे रेसिप्रोकल में ॾिसूं था 77 सां 6 रिड्यूस नथा थियनि, हीअं बि हिकु आहे रिड्यूस नथा थियनि। असां मथियां पाण में ज़रब कंदासीं। 1 77 77 8 6 48। असां छा कयोसीं, हीअ स्क्वायर ब्रेकेट छॾाए हुनजो जवाबु लिखियोसीं। असांखे हिन वक़्तु कहिड़ी कंडीशन साम्हूं आहे त लास्ट में असांखे डिवीजन जी निशानी बची आहे। इन हल करण खां पोइ असांखे पंहिंजो जवाबु मिली वेंदो। असां छा कंदासीं, पहिरियों पासो लिखंदासीं 7/4 सिधो जहिड़े तरीक़े सां मिलियल आहे। डिवाइड खे मल्टीप्लाई में करे हिन खे रेसिप्रोकल कंदासीं ॿिए दर्जे खे, यानी 48 मथां 77 हेठां। हाणे रिड्यूस थियनि था। 7 जी टेबल 1 7 7 11 दफ़ा 77 ते टेबल वेंदी, यानी 1 7 7 1 7 7 वधीक हे रिड्यूस नथा थियनि। अचो 1 चौंक 4 1 चौंक 4 2 चौंक 8 यानी हाणे असांखे जवाबु मिलियो 12/11। इनखे कंपाउंड में कंदासीं त हिकु सॼो 1/11 असांखे जवाबु मिलंदो। सो तव्हां ॾिठो त असां हिकिड़ो वॾो हिसाबु कंहिं तरतीब सां हल कयोसीं। हाणे तव्हांखे अहिड़े क़िस्म जा हिसाब मिलंदा क्लास 6 जे चैप्टर में। उते असांखे सिंप्लीफिकेशन पढ़ाई वई आहे, जंहिंमें ही सॼा हिसाब आहिनि। तव्हां प्रैक्टिस ख़ातिर क्लास 6 जो कोई बि किताबु खणी करे कहिड़े बि उन सीरीज़ जो उन में हे ब्रैकेट्स हल कंदो, आख़िर में उनजा आंसर लिखियल हूंदा आहिनि, उहे चेक कंदो। कुझु असांजी टीम तव्हांजे साम्हूं होमवर्क बि रखंदी, उनखे बि हल कंदो। उमेद आहे त हिन वीडियो जे अंदरि जेका असां प्रैक्टिस कई आहे तव्हांखे खोड़ सारो हेल्प आउट कंदी। इंशाअल्लाह वरी मिलंदासीं हिकु नए वीडियो में। तेसिताईं गॾिजो सिंधी थाट सां। वस्सलाम अलैकुम वरहमतुल्लाह।